खुश आमदीद माँ ई टार जी सेहत ते अगसान हुक खास मौजू ती ॻाल्हाईं दसूं। हमल जो पहिरियुन महीनो भेली ई अहो तव्हां जो पहिरियुन टार हजी या पंजुन हर हमल हुक नउन सफ़र आही जंहिं तव्हां हामली ठियो तव्हां जो जिस्म फौरी तौर ते कम शुरू करी छॾींदुई। हार्मोन्स जहिड़ोक प्रोजेस्टेरोन ऐं एस्ट्रोजन तेज़ी सां वधंदा। समझो त तव्हां जो जिस्म अंदरां टार लाइ कोहर सॼी रहियो आहे। हाँ, अहाँ मशहूर सुबह जी मटेल जेका सिर्फ़ सुबह ती न ईंदी आहे, अहाँ त देहन रात जो की कील ही टिकाउट महसूस टेंदी जाटियों में दर्द टींदू। पर फ़िक्र न करियो, अही सो आम निशानियों आहिनि। हाणे ॻाल्हि करियूं टार जी। पहिरें महीने तव्हां जो टार सिर्फ़ ॼाणर जी हिकु दाने जेतिरो हूंदो आहे। नंगू जड़ू पर तमामु मसरूफ़। दिल टही शुरू ठही वेंदो, ज़हन जी बुनियाद रखजी वेंदी। एतिरो नंढो टार ई एतिरा वटा वटा कम। फुल केस्ट अहो नालो यादि रखो। रोज़ानो 400 माइक्रोग्राम ज़रूर वठिजो। अहो तव्हांजे टार जी ज़हन ई रेढ़ा जी हड़ी की सही तरीक़े सां ठहण में मदद कंदो आहे। पालक दालों ई माल्ट ने बि मुलंदो आहे। ज़रूरी नसीहतुनि गिरनू पाणी पियो, सेहतमंद काढ़ो खाओ, काफ़ी नंढ करियो, सिगरेट बिल्कुल न, शराब बिल्कुल न, ई पाण का बि दवा न वठो। टार लाइ माँ जी सेहत सुख कान परियान आहे। डॉक्टर वटि जल्दी वॻो। पहिरियों चेकअप तमामु ज़रूरी आहे। रत जा टेस्ट दा ब्लड प्रेशर डटू वेंदो। पण जी प्राणीन बीमारियुनि बाबति डॉक्टर की सुगड़ायो। डॉक्टर तव्हांजो दोस्त आहे, जज न। खतरी जून निशानियुनि यादि रखो। जेके हन तमामु गिनू रात अची सख़्त पेट दर्द ठही तेज़ ताप अची त फौरी तौर ते अस्पताल विगो। देर न लॻायो, जान बचाइण सुकान अहम आहे। यादि रखो, हमल हिकु ख़ूबसूरत सफ़र आहे। आख़िर तव्हांजी कक के तव्हांजो पिना जो टार हूंदो। पिना जो ख़्यालु रखो। डॉक्टर सां गॾु रहो। असांजी वीडियो ॾिसण जो महिरबानी। लाइक करियो, शेयर करियो, सब्सक्राइब ज़रूरु करियो। अल्लाह हाफ़िज़।